नाज़रीन बुलेटिन में हाणे ज़िक्र कयूं त दुबई में 6 महीननि खां जारी दुनिया जी वॾी नुमाइश एक्सपो 2020 पुॼाणी ते पहुती। दुनिया जे ध्यान जो मर्कज़ बणियल हिन नुमाइश में 192 मुल्कनि हिस्सो वरितो, जॾहिं त पाकिस्तान समेत समूरनि मुल्कनि जे पेविलियन ध्यान जो मर्कज़ बणियल रहिया। रिपोर्ट करे रहियो आहे दुबई मां इसहाक सुमरो। दुबई में 6 महीननि खां जारी दुनिया जी वॾी नुमाइश एक्सपो 2020 पुॼाणी ते पहुती। दुनिया जे ध्यान जो मर्कज़ बणियल हिन नुमाइश में 192 मुल्कनि हिस्सो वरितो, जॾहिं त हिन नुमाइश में हर मुल्क पंहिंजी सियाहत, सकाफ़त ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि खे उजागर कयो। एक्सपो 2020 में दुनिया जे टॉप 10 पवेलियन में पहिरियों नंबर जापान, ॿियों नंबर मुत्तहिदा अरब इमारात, टियों ॾखिण कोरिया, चौथों नंबर पाकिस्तान, पंजों नंबर बर्तानिया, छहों नंबर सऊदी अरब, सतों नंबर रूस, अठों नंबर जमाइका, 9 नंबर ते स्विट्ज़रलैंड, जॾहिं त 10 नंबर ते पवेलियन आया। टॉप 10 ईंदड़ पवेलियंस जो मयार, अंदरूनी ऐं ॿाहिरीं डिज़ाइन, फ्रंट लुक माण्हुनि जे ध्यान जो मर्कज़ रहिया, जॾहिं त साइंस ऐं टेक्नोलॉजी, सकाफ़त ऐं सियाहत खे उजागर कयो वियो। एक्सपो 2020 जी पुॼाणी वारी तक़रीब में दुनिया तोड़े अरब मुल्कनि जे मशहूर शख्सियतुनि शिरकत कई, जॾहिं त तक़रीब जो ख़ासि महिमान मुत्तहिदा अरब इमारात जो वफ़ाक़ी वज़ीर शेख मुबारक अल नहियान हुयो। तक़रीब में BIA जो झंडो ऐं सोवेनियर जापान जे सफ़ीर जेचल जे हवाले कयो वियो, जेको 2025 में जापान जे नाले आहे ऐं हाणे ईंदड़ एक्सपो 2025 में जापान में थींदो। एक्सपो जी पुॼाणी वारी तक़रीब में जिन फनकारनि फन जो मुज़ाहिरो कयो, उन्हनि में क्रिस्टीना एगुलेरा, नोरा जोनस ऐं यो-यो मा शामिल आहिनि। एक्सपो 2020 पारां दुनिया जे बहितरीन ॿाहिरीं डिज़ाइन जे पवेलियन में 13 लख माण्हुनि जी आमद ते पाकिस्तान हुकूमत खे एवार्ड सां नवाज़ियो वियो। एक्सपो 2020 दौरान 180 ॾींहनि में 3000 खां मथे तक़रीबूं मुनक़िद थियूं, जिन में गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स जा किरदार बि शामिल हुआ, जॾहिं त 56 मुल्कनि सां तालुक़ रखंदड़ 400 प्रोफेशनल्स, रज़ाकार ऐं 745 डिज़ाइनर मौजूद हुआ। एक्सपो 2020 खे लॻभॻि 2.5 करोड़ माण्हुनि विज़िट कयो, जेको मुत्तहिदा अरब इमारात लाइ हिकु वॾो एज़ाज़ आहे। पुॼाणी वारी ही तक़रीब सुबुह जो 5 वॻे ताईं जारी रही। Good.